इते ठरी मीरवा में ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। ठरी मीरवा भरिसां ॻोठ अलीआबाद दस्ती में दस्ती बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान डंडा ऐं सरोटा लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ठरी मीरवा में ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। ठरी मीरवा भरिसां ॻोठ अलीआबाद दस्ती में दस्ती बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान डंडा ऐं सरोटा लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। समूरनि ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ठरी मीरवा मां असां शेयर कयूं पिया। ठरी मीरवा भरिसां ॻोठ अलीआबाद दस्ती में दस्ती बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान डंडा ऐं सरोटा लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। समूरनि ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। ठरी मीरवा भरिसां ॻोठ अलीआबाद दस्ती में दस्ती बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। ठरी मीरवा जो रिपोर्टर इस्माइल जोगी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद। इस्माइल, इन हवाले सां आगाह कजो। इस्माइल, इन हवाले सां आगाह कजो। ठरी मीरवा भरिसां ॻोठ अलीआबाद दस्ती में ॿिनि बिरादरी में झेड़ो थियो आहे। जी भाउ, बिल्कुल जेको ठरी मीरवा थाणे हद आहे ॻोठ अलीआबाद दस्ती, जंहिंमें रस्ते जे मामले तां मामूली ॻाल्हि तां दस्ती बिरादरी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें लठियूं ऐं सरोट जो आज़ाद इस्तेमालु कयो वियो, जंहिंमें ॿिन्ही धुरनि जा 10 ॼणा ज़ख़्मी थिया। हुन खां अलावा औरतूं ऐं ॿार पिणु ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मी में मोहम्मद अयूब दस्ती, मोहम्मद अमीर, शहबाज दस्ती, अल्लाह रखियो दस्ती, बंगल दस्ती, निज़ामुद्दीन दस्ती शामिल आहिनि, जिन खे RHC ठरी मीरवा आंदो वियो। उन खां बाद कुझु माण्हुनि जी जेका हालति आहे उहा सीरियस हुजण करे ख़ैरपुर ऐं जेको आहे कुझु खे गंभ ट्रांसफर कयो वियो। उन खां बाद अहिड़ो इतलाह जेको पुलिस खे ॾिनो, पुलिस जेको आहे सो वाक़े वारी जाइ ते पहुची करे अहिड़े गंभीर मामले खे जेको आहे सो हटाइण में कामयाब थी विया। उन खां बाद में कुझु औरतूं ऐं जेके ॿार जेके ज़ख़्मी हुआ उहे थाणे ते पहुतल आहिनि, पर उन्हनि जो वाक़े जहिड़ो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी मोहम्मद इस्माइल तफ़सील ॾिना।